करमपुर भरिसां करमपुर थाणे जी हद ॻोठ इलाही बख़्श बिजराणी में नामालूम हथियारबंदनि पारां साफ़ शेरवान बिजराणी के घर मथां फायरिंग खां पोइ तेगानी बिरादरी जो सोशल मीडिया ते वीडियो बयान साम्हूं आयो आहे। संदन जो वीडियो बयान में छा चवणु आहे अचो त ॿुधूं था। अस्सलाम वालेकुम। असांजे बयान ॾियण जो मक़सदु इहो ई आहे त असां धुरियूं पाण में जाते गोदे में गॾु माल असां नएवा ते गॾु ज़मीननि में छो बिजाणी ज़मीन रोकी पिया तेयाणी रोकी पिया मज़ा वठंदा ॿिया जियूं असांजूं बंदि आहिनि न कोई अहिड़ो विच में अचे थो न की ॻाल्हि आहे। असां शबीर अली ख़ान बि असांजो पीउ आहे तेओ ख़ान बि असांजो पीउ आहे भली ॻाल्हियूं ॿुधनि निमन था ॻाल्हि करनि मसइलो हल छो वञे न थींदो जेतिरे ताईं को बि हल असां हिते उथंदासीं न मरण घड़ी ताईं न जान छॾींदासीं जो असांजी ज़मीन छॾींदो असां बि छॾींदासीं न छॾींदो त असांजी बि बंदि उन जी बि बंदि 20 साल 2014 कोई जहिड़ो हले थो त असांजो हिन ते को बि खड़ो न लथो आहे। असांजे बयान जो मक़सदु इहो ई आहे जेको अधे ॿुधाई बनियूं रोकलानी ज़मीनानी असांजे मिटनि जूं असांजूं पंहिंजूं 200-300 जरे बि ज़मीन आहे जेसी ताईं ज़मीना न खुलजूं रोबियूं हर को हो बि हणनि असां बि हणूं तेसि ताईं असां वेठा आहियूं हिते सिंध ते वॾे रिलाए बश्क जे ॻोठ ते असां ज़मीन रोकाईसीं इन जे करे असांजूं पंहिंजूं ज़मीना खुलजूं त असां बि खोलींदासीं जे न त कंहिंजूं बि न बिजाणी जी थींदी न कंहिंजी ॿिए जी थींदी ओड़े पाड़े जी। बराए महिरबानी करे जेके बि आयो नुमाइंदा जेका बि आहे न असां को अगवा करण आया आहियूं न की को रोड बंदि करण आया आहियूं न को हमिलो ई कयो अथसीं। असां पंहिंजे आया आहियूं बनी जे लाइ तारीख़ ते हूअं तेगाणी बिजाणी सॼो ॾींहुं गॾु घुमनि था हर शइ करनि था बाक़ी जहिड़ो जेको आहे सिर्फ़ु ज़मीन जे ॿारे ते आहे हो खाइनि था असां नथा कयूं। इन जे करे जेसी ताईं जहिड़ो असांजो इहो ई अथसि जे रोम्बियूं असांजी बि हलंदी ज़मीन असांजी बि थींदी त असां बि हिते करणु छॾींदासीं न थी त रोड खां हिन भरे कंहिं बि न वॾे जी थींदी न नंढे जी थींदी ग़रीब हुजे गुरबो हुजे जेको बि हुजे ओड़े पाड़े में जेको ई रहंदो जेके राख अथसि ॿिया अथसि हे अथसि न की ज़मीन ई करनि न की इन जी काई शइ थिए ई साईं महिरबानी करे बंदि करनि।